नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त के सोभوديرو में खबर दींदा सोभوديرو जे صحافين اورنگزيب पीरزادو ظھور حسين ڄامڙو امداد حسين اوٺي ऐं ॿियनि प्रेस क्लब सोभوديرو अॻियां एतियाई मुज़ाहिरो कयो। صحافين चयो त 27 ॾींहं अॻु कोठ नवाड़ो शरीफ में मंगणार बिरादरी जे औरतुनि में तूं छा मामूली ॻाल्हि ता माशूक मंगणार ऐं ज़ाकिर मंगणार मोबाइल फोन ते ॿाहिरां हथियारबंद घुराए सहाफ़ी मुंसिफ अली मंगणार ते घर हमलो कराए ज़बरदस्ती सहाफ़ी जे घर में दाख़िल थी सहाफ़ी मुंसिफ मंगणार ऐं उन जी पीरसन नानी मिसबा ज़हरा मंगणार के सख्त जख्मी करे फुलुट कई हुई। इलाइके जे मोज़िज़न पारां विच में पवण तां ॿिन्ही धुरनि में राजोणी फ़ैसिलो सिराई अब्दुल हमीद खान सियाल वटि रखियो। फ़ैसिले में मुखालिफ़ धुर माशूक ऐं ज़ाकिर मंगणार ॾोही थी। फ़ैसिले में तय थियो त मुखालिफ़ धुर सहाफ़ी खां मेड़ खणी माफ़ी वठंदी ऐं फुर कयल फोन वापसि कंदी। उल्टो मुखालिफ़ धुर फ़ैसिले ते अमल करण बजाए सहाफ़ी खे ऐं उन जे घर भातियुनि खे कूड़नि केसनि में मज़ीद नुक़सान पहुचाइण जूं धमकियूं पई ॾे। सोभوديرو जे सहाफ़िन वज़ीर आला सिंध IG सिंध SSP खैरपुर खां मुतालबो कयो त सहाफ़ी जे घर ते हमलो कंदड़नि खिलाफ केस दाखिल करे जवाबदारनि खे गिरफ्तार कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।